अस्सलामुअलैकुम नाज़रीन, सिंध ऑनलाइन टीवी में भलीकार आवां इमरान मलिक शामिल कयूं था हिन वक्त जूं ख़बरूं। नाज़रीन, पुलिस जे मुबैना तशद्दुद में पोरेत फोत वारसन जो लाश क़ौमी शाहराह ते रखी टायरनि खे बाहियूं ॾेई धरणो हयो। सिंध ऑनलाइन टीवी जे रिपोर्टर मूजिब सोबोदेरो थाणे जे हद ॻोठ मुयसर ख़ान सेतो वासी पोरेत 40 सालनि जो लाल बख्श सेतो वलद मोहम्मद सोबल सेतो पुलिस जे मुबैना तशद्दुद में फोत थी वियो। संदसि वारसन दरियाकान सेतो, मोहम्मद जुम्मन सेतो, फैज़ मोहम्मद सेतो जी अॻुवाणी में लाश रानीपुर क़ौमी शाहराह ते रखी टायरनि खे बाहियूं ॾेई रोड ब्लॉक करे छॾियो। एहतजाज कंदड़ मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त असांजो पंहिंजी बिरादरी जे माण्हुनि सां ज़मीन जी मालिकी तां जहिड़ो हलंदड़ आहे। हिकु हफ़्तो अॻु असां पंहिंजे ज़मीन ते कमु करे रहिया हुआसीं त असांजे मुखालिफ़ वॾेरा इमदाद अली सेतो, गुलाम नबी सेतो पंहिंजे साथियुनि सां गॾु असां मथां हमिलो करे ॾिनो। सोबोदेरो थाणे जी SHO अकबर आलमानी असांजो केस दाख़िल करण बदिरां असांजे मुखालिफ़नि खां रिश्वत वठी असांजे हमराह खे गिरफ़्तार करे गुम करे छॾियो ऐं राति उन जो लाश ॾिनो आहे। उन्हनि चयो त पुलिस मुखालिफ़ खां पैसा वठी असांजे हमराह खे क़तल कयो आहे। पुलिस जवाबदारनि सां ॿिट बणियल आहे। उन्हनि मुतालबो कयो त सोबेदारो थाणे जे SHO अकबर आलमानी समेत वॾेरो इमदाद अली सेतो, गुलाम नबी सेतो ख़िलाफ़ केस दाख़िल करे असां सां इंसाफ़ कयो वञे, जॾहिं त एहतजाज सबबि ट्रैफ़िक मुअतल थी वई। इतला ताईं वाक़े जो केस दाख़िल न थी सघियो। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ ॾिसंदा रहो सिंध ऑनलाइन टीवी।